बालाज खान वटि ॿिया माण्हू कोन्हनि जेको सिर ॾेई ऐं सिर वठी सघनि। कंधार पाण खे एॾो कंधार न सम्झ। कंधार तव्हांजे नज़र में भली न हुजां सरदार साईं, पर वफ़ादार आहियां। तव्हांजे हुकुम खे ज़िंदगी खां मिठो पाईंदो आहियां। अस्सलामुअलैकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पापनगर जंहिंजे ईंदड़ नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। छा मिठल खे आज़ादु करण में पुलिस जो हिन में को फ़ाइदो हूंदो? छा शेरदिल खे पुलिस आख़िर छॾे ॾींदी वॾेरे बालाज खान जे चवण ते? छा मल्हार वारा घणो देरि पुलिस खां बची सघंदा? इन जी सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जीअं हर ईंदा नई नोटिफिकेशन सभु खां पहिरियां अव्हां ॿाहिरि ताईं वक़्त में पहुची सघे। दोस्तों सब्सक्राइब ज़रूरु कंदा। सब्सक्राइब करण सां अव्हां जो को ख़र्चु कोन थो अचे, बहरहाल असांजी हौसला अफ़ज़ाई वधंदी आहे। हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त मेगा सोप सीरियल पापनगर जंहिंजे ईंदा नई एपिसोड में तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त जीअं त मिठल खे पुलिस आज़ादु करे छॾियो आहे। इन में वॾो को पुलिस जो मतिलबु त फ़ाइदो हूंदो। वॾेरे बालाज खान जे चवण ते पुलिस जेको आहे मिठल खे आज़ादु करे छॾियो आहे। होॾां ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त नूरो, मल्हार ऐं सारंग वारा पाण में ॻाल्हियूं करे रहिया हूंदा ऐं जेको आहे सारंग हुनखे चवंदो त जेको आहे भले मिठल खे पुलिस आज़ादु कयो आहे, बहरहाल पाण खे होशियारु रहणु घुरिजे, छो जो सॼो कुझु इन में पुलिस जो ई फ़ाइदो आहे। पुलिस इन जो को मनसूबो ठाहियो हूंदो। होॾां ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त मंठार खे जेको आहे वॾेरो बालाज खान चवंदो त तूं घणो पाण खे जेको आहे सो वफ़ादार ऐं पाण खे काबू न सम्झ, तूं छा थो सम्झी त वॾेरे बालाज खान वटि माण्हुनि जी कमी आहे। मुंहिंजे हिकु जेको आहे सॾ ते जेको आहे मुंहिंजा हज़ारे जान निसार आहिनि, मुंहिंजे लाइ जान क़ुर्बान करण लाइ तयारु आहिनि। जीअं त मंठार वॾेरे बालाज खान खे चवंदो त भले तव्हां जेको आहे त मूंखे कुझु बि न सम्झो, बहरहाल मां तव्हांजो वफ़ादार आहियां। होॾां ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त वॾेरो बालाज खान शेरदिल खे मारण जी भरपूर कोशिशि में हूंदो। बहरहाल शेरदिल बि तव्हां ॾिसंदो त हुनजे दिलि में, सीने में शींहं जी दिलि आहे। उहो बि कंहिंखे वठु ॾियण वारो न आहे। दोस्तों असांजो रिपोर्ट तव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा। असांखे इजाज़त रखंदा। पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।